नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। प्रधानमंत्री मोदी वरी हिकु दफ़ो चीन जे प्रवास ते। भारत जा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शार्क सम्मेलन में हिस्सो वठण लाइ वरी हिकु दफ़ो चीन जे प्रवास ते वियल आहिनि। चीन में मोदी जिनपिंग सहित 5 देशनि जे नेताउनि सां मीटिंग करे इहा मञण में अची रहियो आहे। सूरत जे पांडेसरा में स्लैब टुटण ते अनेक मज़दूर थिया घायल। सूरत जे पांडेसरा में आयल शालू मिल जे कंपाउंड में हिकु स्लैब टुटी पवण ते हुते कमु करे रहियल आश्रे 30 मज़दूर घायल थींदे अफ़रा तफ़री मची वई हुई। पाटण में जुवान जी हत्या थियल लाश मिलण ते पुलिस में हड़कंप। गुजरात में पाटण जे चाणस्मा में हिकु जुवान कुर्मीअ जी हत्या कयल लाश मिलण ते पुलिस पारां मौके ते पहुची तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। हिम्मतनगर में आंदोलन कंदड़ कुर्मियुनि ते कार्यवाही। गुजरात जे हिम्मतनगर में रस्ते में भाजियूं फिटी करे चक्का जाम कंदड़ कुर्मियुनि ते पुलिस पारां कानूनी कार्यवाही कंदे आंदोलन करे रहियल कुर्मियुनि में दहशत मची वई आहे। जामनगर जिला पंचायत जे साम्हूं कांग्रेस जा धरना। गुजरात सरकार कुर्मियुनि जी ज़मीन सस्ते में संपादन करे रही हुअण जो आक्षेप करे जामनगर में कांग्रेस पारां जिला पंचायत जे साम्हूं धरना कया विया हुआ। पर्यावरण खे बचाइण लाइ अमूल डेयरीअ शुरू कयो प्रोजेक्ट। आणंद में आयल अमूल डेयरीअ पारां डेयरीअ मां निकिरंदड़ गैस खे बायोगैस में डाइवर्ट करे उन खे ॿारण में कमु आणे करे पर्यावरण बचाइण सां गॾु साल में 5 करोड़नि जो फ़ाइदो कयो आहे।
ग्राम सभा में थियल झगड़े जे करे सुरक्षा जो कयो वियो इंतजाम। छोटाउदेपुर जी ग्राम सभा में बिन सभ्यन जे विच में थियल मारामारीअ जे करे हाणे ग्राम सभा में पिण पुलिस जो पुख्तो इंतजाम करण में आयो आहे। भाजपा जे नेता रूपाला शंकर सिंह वाघेला सां कई मुलाकात। भाजपा जे केंद्रीय मंत्री परषोत्तम रूपाला पार्टीअ जे जनसंपर्क अभियान जे करे गुजरात जे पूर्व मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला सां मुलाकात कंदे राजकीय चर्चाऊं शुरू कयूं आहिनि। इस कार्यक्रम के हेतु मैं सम्माननीय शंकर सिंह जी के साथ मिलने के लिए उनकी अनुमति लेकर आया था। उन्होंने बहुत तहे दिल से हमारा स्वागत किया और अपनेपन का परिचय देते हुए उनसे कई बातें हमने साझा की है। इसीलिए मैं मिलने आया था और हमारे साथ हमारा साहित्य था वो भी मैंने इनके पास रखा है, वो पढ़ेंगे और उन्होंने हमें शुभकामनाएं भी दी। ये कोई पॉलिटिकल एंगल से आज की हमारी भेंट है ही नहीं, ये जो संपर्क अभियान हमारी पार्टी का है उसके तहत हम मिलने आए थे। उसी के एंगल से ही उन्होंने हमारा स्वागत भी किया है, अपनापन दिखाया है। ये मेरे लिए उपलब्धि मैं मानता हूँ। अमदावाद महानगर पालिका में मेयर जी चूंड लाइ कार्यवाही। अमदावाद महानगर पालिका में मेयर सहित जे पदन ते मुदत पूरी थींदे नवा पद ॾियण लाइ थींदड़ चूंडुनि जी कार्यवाही शुरू करण में आई आहे। अमदावाद क्राइम ब्रांच ते फायरिंग कंदड़ थियो गिरफ्तार। अमदावाद जे पासे में आयल कठवाड़ा में लुटारू गैंग के पकड़ण वियल क्राइम ब्रांच पुलिस ते 8 राउंड फायरिंग कंदड़ के पुलिस गिरफ्तार कयो आहे। એચએસ 306 નામનું મકાનમાં તપાસ કરવા માટે ગયેલા, બારણું ખડખડાયું તો કોણ છે એવો એણે અવાજ આવ્યો એટલે અમે કીધું કે પોલીસ અધિકારી છે તો બારણું ખોલો। એટલી વારમાં ઉપરા ઉપરી ફાયરિંગના અવાજ આવ્યા એટલે અમે લોકોએ પણ અમારું હથિયાર લોડ કરી અને બારણું ખોલવા માટે અને તોડવા માટે થઈને પ્રયત્ન કરવા માંડ્યા અને પછી અમારી પોતાની ગાડી પણ એની પાછળ ચેસ કરી અને પાછળ ગયેલી હતી। મીન ટાઈમ આ ગાડી બાકીના 2 આરોપીને લઈને આ જે અરવિંદ સિંહ આરોપી જે છે એ નાસી ગયેલો। એક આરોપીની ધરપકડ કરતાં એના ગજવામાંથી પણ એક હથિયાર મળી આવેલું છે અને કાર્ટ્રીજીસ પણ મળી આવેલા છે। આવા જે પિન્ટુ નામનો આરોપી જે છે એ હાઉસ બ્રેકિંગ પણ કરતો અને 2 ટોળીમાં સામેલ હતો। જે અમે લોકોએ આરોપી પકડેલા છે અમરસિંહ ભીમસિંહ અને અમરસિંહ મોડસી નામના જે આરોપી અને યાસીન ખાન છે એની જોડે પણ જોઈન હતો
હાઉસ બ્રેકિંગમાં, અને એ જ્યાં રહેતો હતો ત્યાં એણે બહારથી પણ આ લોકોને બોલાવેલા હતા. અમદાવાદમાં ખૂબ મોટો કોઈ ગુનો કરવાની પ્રેરણીમાં હતા અને એના માટે થઈને એ લોકોએ મિટિંગ કરેલી હતી. અને જો આ આરોપી પ્રતાપસિંહ પણ સમયસર પકડાઈ ના ગયો હોત તો કોઈ મોટો પણ ગુનો અમદાવાદમાં બનવાની શક્યતા હતી. मुंबई फोर्ट जे पटेल चैम्बर्स में लगी भयानक बाहि। मुंबई जे फोर्ट में आयल पटेल चैम्बर्स बिल्डिंग में भयानक बाहि लगन ते अफरा तफरी मची वञण ते 17 फायर फाइटर्स जी टीम मौके ते पहुंची बाहि के विसाइण जी कार्रवाई कई हुई। गुजरात में सरकार जे सामू सीपीएम कयो आंदोलन। ईंदड़ साल लोकसभा जूं चूंडूं अची रहियूं आहिनि, तॾहिं सरकार जे सामू विरोधी पार्टियूं सक्रिय थियूं आहिनि ऐं सीपीएम पारां सरकार जे सामू आंदोलन कयो वियो हुओ। जामनगर में वकील ऐं हुन जे भाउ ते थियो फायरिंग। जामनगर में थोड़ा ॾींहं अॻु में हिकु वकील जी सरा ज़ाहिर हत्या थियण खां पोइ वरी हिकु दफ़ो हिकु वकील ऐं हुन जे भाउ ते हुमिलो करे फायरिंग थियण सां हड़कंप मची वियो आहे। छोटा उदयपुर जी गोठ जी ग्राम सभा में थियो हंगामो। छोटा उदयपुर जे संखेड़ा गोठ में मिलियल ग्राम सभा में सरपंच ऐं भाजपा जे सभ्य जे विच में झगड़ो थियण ते मामलो हिकु ॿिए खे मारण ताईं पहुतो हुओ। केंद्र जी स्मार्ट सिटी कमिटीअ सूरत जी वरती मुलाकात। केंद्र सरकार पारां गुजरात जे सूरत खे स्मार्ट सिटी ठाहिण लाइ पसंदगी कई वई आहे, तॾहिं स्मार्ट सिटीअ जी कमिटीअ सूरत जी मुलाकात वठी सर्वे कयो हुओ। बोगस पासपोर्ट मुद्दे पुलिस जी तहकीकात। केतिरा पासपोर्ट बोगस हुअण जो खुलण ते उहे पासपोर्ट सूरत मां इशू थियण जो ॼाणंदे पुलिस पारां सूरत में तहकीकात शुरू कई वई आहे। भावनगर शहर जे भाजपा जे उप प्रमुख ॾिनो त्यागपत्र।
पंहिंजा विस्तार जा केतिरा ई कम न थियण ते प्रजा खे जवाब न ॾेई सघंदे भावनगर शहर भाजपा जे उप प्रमुख प्रकाश वाघाणीअ भाजपा मां त्यागपत्र ॾिनो आहे। गैस जा अघ वधण ते जामनगर में औरतुनि कयो विरोध। LPG गैस जा अघ वधी वञण ते जामनगर में कांग्रेस जी औरतुनि रैली कढण खां पोइ चक्काजाम करे सरकार जो विरोध कयो हुओ। हरियाणा सरकार जे आदेश ते रांदीगरनि में नाराज़गी। हरियाणा जे कंहिं रांदीगरनि खे ज़ाहिरात मां थींदड़ आवक मां 33 सैकड़ो हरियाणा क्रिकेट अकेडमीअ में जमा कराइण जो सरकार आदेश कंदे खट्टर सरकार जे साम्हूं रांदीगरनि में गुस्सो छायो आहे। बोटाद नगरपालिका में भाजपा जो शासन कायम। बोटाद नगरपालिका में भाजपा जी स्पष्ट बहुमती हुअण ते प्रमुख ऐं उप प्रमुख जे पद ते भाजपा जा सभ्य चूंडिजी आया हुआ। राजकोट में होर्डिंग्स जे मुद्दे कांग्रेस कया धरना। राजकोट में ज़ाहिरातुनि जा लॻल हज़ारे होर्डिंग्स गैरकायदेसर हुअण जो आक्षेप करे कांग्रेस पारां प्रशासन जे साम्हूं धरना करण में आया हुआ। રાજકોટ મહાનગરપાલિકા છેલ્લા 2 વર્ષથી ઓપો વિવડના દ્વારા સમગ્ર રાજકોટમાં 350-400 બેનર જે બિનકાયદેસર રીતે લગાડી દીધા છે। કોર્પોરેશનની પરમિશન લીધી નથી। કોર્પોરેશન કોઈ પણ હોલ્ડિંગ બોર્ડ લગાડ્યા પહેલા GDRCના નિયમોનું પાલન કરાવવાનું છે, એ કરાવ્યું નથી। 2 વર્ષથી બોર્ડ ઊભા છે, કોઈ ઉતારતા નથી। ગત જનરલ બોર્ડમાં આનો પ્રશ્ન પૂછવામાં ત્યારે ફક્ત 2 બોર્ડ ઉતારી અને થોડાક નાણાં વસૂલ કરી અને જવા દેવામાં આવે છે। આજે પણ ગઈકાલે મેં તપાસ કરતા 275 હોલ્ડિંગ બોર્ડ આજે પણ સ્થળ ઉપર ઊભા છે, જે GDRCના નિયમની વિરુદ્ધ છે। કોર્પોરેશનની પહેલા પરમિશન લેવી જોઈએ, એ પરમિશન આજ સુધી લીધી નથી। હવે કોર્પોરેશન સફાળું જાગ્યું છે ત્યારે ગઈકાલે પ્રેસના મીડિયાના માધ્યમને રાત્રે એવું કહેવામાં આવ્યું કે અમે 11 લાખ રૂપિયા વસૂલ્યા, પરંતુ ક્યારે વસૂલ્યા, શેના વસૂલ્યા, શા માટે વસૂલ્યા, કેટલા બેનરના વસૂલ્યા, કયા નિયમ મુજબ વસૂલ્યા, પેનલ્ટી વસૂલે છે કે કેમ, આનો કોઈ પણ પ્રકારનો જવાબ આપવાની આ લોકોની તૈયારી નથી। એટલે મારું રાજકોટ મહાનગરપાલિકાના કમિશનરને અને ભાજપના શાસકોને સીધો પ્રશ્ન છે કે આમાં તમારો કેટલો હાથ છે, તમારો કેટલો ફાળો છે, તમને કેટલા રૂપિયા મળ્યા છે કે આ લોકોનું તમે સાવરી રહ્યા છો। प्रणव मुखर्जी जी तस्वीरुनि सां छेड़छाड़ थी हुअण जो आक्षेप। सोशल मीडिया ते वायरल थियल संघ जे प्रोग्राम में प्रणव मुखर्जी जी तस्वीरुनि सां छेड़छाड़ करण में आई हुअण जो शर्मिष्ठा मुखर्जीअ आक्षेप कयो आहे।
राजकोट में सिंधी संत रमेशलाल मसंद जो देहांत। राजकोट जे गायकवाड़ी में आयल गुरुअ जो दर्जा संत रमेशलाल मसंद जो देहांत थियण ते हुन जी अंतिम यात्रा तारीख़ 10 आर्तवार ॾींहुं शाम जो 5 बजे कढी वेंदी। भुज में बालक जी हत्या कंदड़ खे पकड़ण लाइ पुलिस जी डुकडोर। भुज जे अजरकपुर ॻोठ जे हिक ॿार जी हत्या ऐं बालकीअ खे घायल कंदड़ बदमाशनि खे पकड़ण लाइ कच्छ पुलिस पारां 6 टीमूं ठाहे करे डुकडोर शुरू कई वई आहे। चीटर बदरेश मेहता कच्छ में पिण कयो 750 करोड़नि जो फ्रॉड। गुजरात पुलिस गिरफ्तार कयल महा चीटर बदरेश मेहता कच्छ में पिण ज़मीन जा बोगस दस्तावेज़ ठाहे करे 750 करोड़नि जी लोन वरती हुअण जो ॿाहिरि आयो आहे। सूरत जी मारुति मिल में लगी भाए। सूरत जे पांडेसरा में शालू मिल जो स्लैब किरण खां पोइ पासे में आयल मारुति मिल में भाए लॻण ते फायर ब्रिगेड जी टीम मौके ते पहुती हुई। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।